रेडियो पाकिस्तान हैदराबाद प्रोग्राम पेश कजे थो सुगंध। अस्सलामु अलैकुम। प्रोग्राम सुगंध जे सुरह सफ़र सां आऊं आहियां प्रोग्राम जी मेज़बान शगुफ्ता ख़ालिद। अब्दुल रहीम डायरी हिन प्रोग्राम जो पेशकार आहे ऐं मूंसां गॾु फनी सहकारी स्टूडियो इंजीनियर आहे फ़ारूक अहमद ख़ान। सुख ऐं सलामतीअ जी तमामु घणी दुआउनि सां भलीका रवांखे चवंदासीं। यकीनन तव्हां अलाह करे ख़ुशि हुजो पंहिंजे घरनि में ऐं पंहिंजे बचनि सां, पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे राज भाग सां। अलाह हमेशह अव्हांखे ख़ुशि रखे। असांजी दुआऊं आहिनि अव्हां सां। प्रोग्राम जी शुरूआत में ॻाल्हि कंदासीं कश्मीर जे हवाले सां। जीअं त तव्हां ख़बरुनि में बि ॿुधो त सुभाणे 5 अगस्त ते योम एहतिसाल मल्हायो वेंदो ऐं कश्मीरी जेके असांजा भाउर भेणूं आहिनि उन्हनि सां यकजहतीअ जे तौर ते सुभाणे इहो ॾींहुं मल्हायो वेंदो। योमे इस्तेसाल ही ॾींहुं कश्मीर जी तारीख़ में कारो बाब आहे। 5 अगस्त जो ॾींहुं जंहिं ॾींहुं असां पंहिंजो वचन वरजाईंदा आहियूं त पाकिस्तानी अवाम कश्मीर जी आज़ादीअ वारी जिदोजहद में उन सां गॾु आहे। 5 अगस्त योमे इस्तेसाल जे ॾींहुं कश्मीरनि जी शनाख्त ऐं सुञाणप खे ख़तम करणु हिकु नापाक साज़िश आहे। 5 अगस्त योमे इस्तेसाल जे ॾींहुं भारत कश्मीर ते ग़ासिबाणे कब्ज़े करण जो मंसूबो बणायो। 5 अगस्त योमे इस्तेसाल कश्मीरनि सां यकजहती जे इज़हार जो ॾींहुं आहे। 5 अगस्त योमे इस्तेसाल कश्मीरी अवाम सां गॾु बीहण जो वक़्तु आहे। 5 अगस्त योमे इस्तेसाल ते भारत जे ग़ासिबाणे कब्ज़े कश्मीर खे दोज़ख बणाए छॾियो। 5 अगस्त योमे इस्तेसाल कश्मीरनि जी मदद करणु इंसानियत जी मदद करणु आहे। 5 अगस्त योमे इस्तेसाल ते कश्मीरनि जे हक़ में आवाज़ बुलंद करणु आलमी ताक़तुनि जे ज़मीर खे झंझोड़णु आहे। 5 अगस्त योमे इस्तेसाल निडर कश्मीरनि खे ख़िराज तहसीन पेश करण जो ॾींहुं आहे। अगस्त असांखे यकजहतीअ जे तौर ते कश्मीरी भाउरनि सां मल्हाइणु घुरिजे। असांजा भेण भाउर जेके रहनि था कश्मीर में यकीनन उहे मुंतज़िर हूंदा आहिनि त असांजी पाकिस्तानी अवाम जेका आहे असांजे लाइ पूरी आलमी दुनिया में असांजो नालो खणे ऐं असांजूं जेके परेशानियूं आहिनि, जेके ॾुख आहिनि या जेके तकलीफ़ूं आहिनि उहा आवाज़ मथे कई वञे। सो असां पाकिस्तानी कश्मीरी भाउरनि सां गॾु आहियूं ऐं यकीनन उन्हनि जो असांजो ई आवाज़ दुनिया ताईं ज़रूरु पहुचंदो उन्हनि जे लाइ, उन्हनि जे हक़ में। ऐं पोइ हाणे वरी ॻाल्हि कंदासीं 14 अगस्त जे हवाले सां। जीअं त इहो अगस्त जो महीनो आहे ऐं जश्न आज़ादी जो महीनो मल्हायो वेंदो आहे। 14 अगस्त असांजो प्यारो वतन पाकिस्तान आज़ादु थियो
ऐं असांखे बिल्कुलु पंहिंजे वतन जी जेका इज़त वक़ार आहे उनखे बरक़रार रखिणो आहे ऐं असांखे हमेशह पंहिंजो झंडो जेको आहे उनखे बुलंद रखिणो आहे। असीं अज़म कयूं त असीं पंहिंजे मुल्क पाकिस्तान खे जेतिरो आज़ादी सां ऐं जेतिरी तकलीफ़ुनि सां आज़ादु करायो असां उनखे सांभे पंहिंजे मुल्क खे अञा बि ॿ विखियूं अॻियां वधण में उनजी मदद कयूं।
असांखे पंहिंजे साह खां बि प्यारो असांजो प्यारो वतन पाकिस्तान आहे। पाकिस्तान खे अलाह साईं सदा सलामत रखे। बिल्कुलु असां पंहिंजे मुल्क सां जेॾो प्यारु कयूं था, जेकॾहिं असां पंहिंजे मुल्क खे अञा बि अॻिते वधंदे ॾिसणु चाहियूं था त असांखे हर उन कम में हिसो वठणु घुरिजे जेको असांजे मुल्क जो नालो दुनिया में रोशन करे। असांजो मुल्क पाकिस्तान कंहिं मुल्क खां बि घटि कोन्हे। अलाह साईं असांजे मुल्क खे हमेशह सलामत रखे। प्रोग्राम सुगंध रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियोज़ में पेश कयो पियो वञे। मौजूद समीन, असां अॼोके प्रोग्राम जो विचूर अव्हांखे ॿुधाईंदा था हलो त अॼु अव्हांजो मनपसंदि सिलसिलो इंतिखाब बि शामिल आहे ऐं उन खां अलावा अव्हांजा कुझु ख़त मिलियल आहिनि, उन्हनि जी मोट ॾींदासीं। अव्हांजा नाला बि शामिल थींदा जेके अव्हां SMS ज़रिए मोकिलिया आहिनि। ऐं कुझु असां वटि तारुफ़ पहुतो आहे ढिंगाण भुरगड़ी खां नूर मोहम्मद सोलंगी जो। त असांजो हालांकि गुज़िरियल हफ़्ते जो विनर हो ताज मोहम्मद ख़ासि खैली कोटड़ी जो, पर हुन भाउ जो असांखे तारुफ़ नाहे मौसूल थियो ऐं हिन भेरे असांखे ढिंगाण भुरगड़ी जे भाउ जो तारुफ़ मौसूल थियो आहे, उनखे बि शामिल कंदासीं। उन खां अलावा हिकिड़ो कमर्शियल प्रोग्राम आहे उहो बि ॿुधंदासीं। पर पहिरीं आउं फ़रूख़ खे चवंदसि तव्हांखे गुज़िरियल हफ़्ते जी जेका झलक आहे उहा ॿुधाए। झलक अवां ॿुधी ऐं हिन में लफ़्ज़ एतिरा कोन हुआ। मूं तव्हांखे पाण चयो त हिकिड़ो या ॿ लफ़्ज़ घटि में घटि अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमां अव्हांखे हिकिड़ो लफ़्ज़ चूंड करिणो हूंदो आहे। असां यकीनन इंतज़ारु बि कंदा आहियूं अव्हांजे ख़तनि जो त ॾिसूं जेके अव्हांजे ख़त असांखे मिलनि था उन्हनि में कहिड़ी तइदाद वारा घणा ख़त आहिनि जेको लफ़्ज़ असां बि चूंडे लिखी रखियो आहे ऐं अव्हां बि असांखे मुंतख़ब करे लिखी मोकिलियो आहे। त अॼोको मुंतख़ब लफ़्ज़ यकीनन सभिनी जा दिलि बि धड़कंदा हूंदा, पर अॼु कुणो कंहिंजो बि कोन निकिरंदो। इन जे करे कुणो कोन निकिरंदो त हाणे 14 अगस्त खां पहिरीं जीअं त रमज़ान बि शुरू थींदो, मुहर्रम उल हराम जो महीनो जेको आहे उहो बि शुरू थींदो 8 अगस्त खां। इन हवाले सां प्रोग्राम इंतिखाब लफ़्ज़ आहे निंड। लफ़्ज़ अॼोको मुंतख़ब चूंडियल लफ़्ज़ इन मां अव्हां इहो अंदाज़ो लॻाए सघो था त ॿियो कहिड़ो लफ़्ज़ इन मां ॿियो लफ़्ज़ मिलंदो जा असांखे बि ख़त मिलिया आहिनि। पर पहिरीं असां यकीनन चूंड जेको लफ़्ज़ आहे निंड उन हवाले सां ख़त शामिल कंदासीं। सभु खां पहिरीं शहर कंबर अली ख़ान खां हाजी मोहम्मद रमज़ान गोपांग, हाजी शकील रमज़ान गोपांग, आबिद हुसैन गोपांग। तव्हां ॿधा सही लफ़्ज़ मुंतख़ब करे ख़त लिखियो। दरगाह सैयद मोहब अली शाह खां सैयद शरीफ़ अली शाह, सैयद आज़ाद अली शाह ऐं सैयद ज़ाकिर अली शाह जो ख़त मिलियो आहे। ॻोठ असांखे बागो ख़ान ऐं शाहाणी खां दादू खां अब्दुल नबी शाहाणी ऐं कामरान अली शाहाणी जो ख़त मिलियो आहे। हीउ ख़त मोहम्मद इसहाक महर लिखियो आतड़ा मोरे खां। इंतिखाब में लफ़्ज़ चूंडे असांखे सही ख़त जेको लिखियो आहे शहर डिलियार खां मोहम्मद नवाज़ बोज़दार, अहमद नवाज़ बोज़दार, शेर दिल ख़ान बोज़दार ऐं फ़कीर क़ाइम ख़ान बोज़दार। अहमद ख़ान मरी बलोच फुल जूं तहलके सिंधड़ी खां असांजे प्रोग्राम में शामिल थिया आहिनि। शहर जोल खां सागर फ़कीर मोहम्मद हैदरी, मोहम्मद नसीम हैदरी ऐं शुजात हुसैन ऐं जलालानी जो बि असांखे ख़त मिलियो आहे। ख़त लिखी मोकिलियो आहे डिलियार खां रिजू मल बसराणी ऐं इन सां हाजी हैदर अली बोज़दार ऐं आंबो मल भील। लफ़्ज़ निंड मुंतख़ब करे दरगाह जाम छते का नाज़ अब्दुल जब्बार खोसो ऐं ग़ुलाम यासीन खोसो जो ख़त असांखे मिलियो। मौलवी अब्दुल्ला मरी खां मंसूर अहमद मरी। हीउ ख़त असांखे हिंगोर खां मोहम्मद हसन शहर, मोहम्मद अमीन शहर, मोहम्मद अनस शहर जो मिलियो आहे। सही लफ़्ज़ मुंतख़ब सीनियर रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ ज़रदारी ऐं निज़ाम ख़ान ज़रदारी सखी जाम दातार खां असांखे लिखी मोकिलियो। M इब्राहिम राजड़ लिखे थो ॻोठ कंबरे खां
काछे राजीअ ॻंढे खां जानी जान मोहम्मद बिरामाणी जो ख़त मिलियो आहे। सही चूंडियल लफ़्ज़ बेगना मोरी खां मस्त रब ॾिनो समूह रशीद अहमद समूह शकील अहमद समूह ऐं शाहिद अली समूह जो बि मिलियो आहे। ऐं ॻोठ ख़लीफ़े मोहम्मद हयात चूणे जो खां इबू पोटो पुनल राई फरीद अहमद इबू पोटो जो बि ख़त मिलियो। शालमाणी स्टाफ खां उस्ताद रजब अली खोसो वफ़ा मुनीर अहमद खोसो ऐं मुशाहिद हुसैन खोसो। आबाद मजीदाणो खां वफ़ाजान मोहम्मद मजीदाणो ही ख़त असांखे गुड बिल्लू पंवर खां मोहम्मद यूसुफ पंवर मुनीर अहमद पंवर सरीर अहमद पंवर ऐं अमीर अहमद पंवर जो मिलियो आहे। दड़े खां हाजी मोहम्मद साले कच्छी जो असांखे ख़त मिलियो आहे ऐं ही ख़त लिखियो आहे असांखे दरगाह शहीद जमाल शाह खां फ़कीर नज़ीर हुसैन हैदरी। ख़त असांखे लिखियो आहे शहर बांदी खां इरशाद अली उजण आशान अली उजण ऐं ॻोठ गुलाम हुसैन जलालाणी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी महबूब नाज़ जलालाणी मुख़्तियार नाज़ जलालाणी आरज़ू असलम जलालाणी ऐं सैयद शरीफ़ अली शाह। ॻोठ रईस लीमो ख़ान लगारी खां रहीम बख्श इरशाद लगारी ऐं रेहान लगारी। ॻोठ बुग बोरड़ा तलके खैपुर नाथन शाह खां फ़कीर नसर मोहम्मद गाडही फ़कीर मोहम्मद बख्श गाडही सैयद अली शाह ऐं फ़कीर साकिब रज़ा गाडही। अछड़े थर खां अब्दुल गफ़ूर राजड़ ख़त लिखी मोकिलियो लफ़्ज़ चूंडे ऐं शहर रोशनाबाद खां मेवो ख़ान अलियाणी बि मुंतख़िब कयो जेको लफ़्ज़ चूंडियो बिल्कुलु सही लफ़्ज़ चूंडियो। शहर हथुंगे खां क़ाइम मल भील जमाल मल भील ऐं ॻोठ पेरोन ख़ान थईम खां पेरोज़ आहे या पेरून ख़ान लिखियो अथव पेरोज़ ख़ान थईम खां अली मोहम्मद उदासी थहीम खादिम हुसैन थहीम ख़ालिद हुसैन थहीम ऐं ज़ाहिद हुसैन थहीम। पंगरे खां लाला अली नवाज़ लाला नबील अली मेमुण नईम अली मेमुण ऐं अली नवाज़ मेमुण जो ख़त मिलियो। हिननि सां हिननि जा घर जा ॿिया बि अफ़राद शामिल आहिनि। ॻोठ सन्याणी लाखेर लॻ ख़ैरपुर नाथन शाह खां अली अहमद लाखेर शोएब अहमद लाखेर जुनैद अहमद ऐं इन्हनि जा साथी काछे पट गुल मोहम्मद खां हाजी अलाह तव्हांखे हाजीब कंदो जावेद जब्बार लगारी फवाद अली लगारी ऐं जवाद अली लगारी। शहर अठट मोरी खां असांखे सही लफ़्ज़ चूंडे अलहदाद गोरचाणी ऐं निसार अली गोरचाणी जो ख़त मिलियो। ॻोठ काज़ी फैज़ मोहम्मद राजड़ खां अब्दुल मजीद राजड़ ऐं मोहब्बत देरे जतोई आज़ादार चौक खां मज़हर अली भुट्टो शफ़क़त हुसैन भुट्टो ऐं ज़ीशान मज़हर अली भुट्टो जो ख़त मिलियो आहे। दरगाह शाह शकरगंज खंड ख़त लिखी मोकिलियो आहे। खैरपुर नाथन शाह खां जमादार कमरदीन लांडर ऐं शाह नवाज़ लांडर जो ख़त मिलियो आहे। कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो यूनुस ख़ान चांडियो सूफ़ी फ़कीर ख़ादिम हुसैन चांडियो ऐं दिलबर हुसैन चांडियो। हीअ ख़त असांखे लिखी मोकिलियो आहे नौशरो फिरोज़ खां वफ़ा नूर मोहम्मद महर ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा महर अकरी ॻोठ आहे अकरी शरीफ़ खां उदास मोहम्मद आलम शरबलोच मंसूर आलम शरबलोच सरफराज़ राजा ऐं परवेज़ आलम शरबलोच। सामिन असांखे सही लफ़्ज़ मुंतख़ब करे सांगी फरह खां सुमार अली ऐं बेबी सवेरा जो ख़त मिलियो आहे ऐं इहो आहे उहे ख़त जेके असांखे अॼु मौसूल थिया। असां अॼोकी डाक ताईं जेके ख़त पहुता उन्हनि खे शामिलु कयोसीं। जीअं त मूं प्रोग्राम जी शुरूआत में चयो त अॼु कुणो कोन कढाईंदासीं इन करे त हाणे महरम जो महीनो बि शुरू थियण वारो आहे। इन करे असां सिलसिलो इंतिख़ाब जेको आहे उहो इनशा अगस्त खां पोइ वरी ॿीहर शुरू कंदासीं। ठीकु आहे त अॼोको मुंतख़िब जेको लफ़्ज़ आहे निंड इन जे हवाले सां असां कुझु गीत मुंतख़िब कया आहिनि। ऐं चाहींदसि फ़ारूक़ अहमद ख़ान खे त अव्हांखे अॼोके प्रोग्राम जो पहिरियों गीत ॿुधाए।
एम सुगंध रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियोस मां अब्दुल रहीम डायरी अव्हां जे लाइ पेश करे रहियो आहे। ऐं जीअं त आउं चवंदी आहियां ख़त जेके बि मिलनि से सभु शामिल थियनि। कुझु ख़त यकदमि हिते इलाही सारा ख़त मुंहिंजे साम्हूं मौजूदु हूंदा आहिनि, हेठि मथे थी वेंदा आहिनि या अॻियां पुठियां थी था वञनि ख़तनि जे, त पोइ मूंखे मिलिया आहिनि बिल्कुलु सही लफ़्ज़ जेको आहे उहो मुंतख़िब करे असांखे मीरपुर भठोरे खां मोहम्मद यूसुफ खत्री, दानिश यूसुफ खत्री, ताबिश यूसुफ खत्री, अबू मेमून जो बि ख़त मिलियो ऐं शहर बेराणी खां मौला बख़्श मरी जो बि ख़त मिलियो। ऐं इहा बि तव्हांखे मज़े वारी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त मूंखे लफ़्ज़ सावण जेको गुज़िरियल हफ़्ते पंहिंजो सिलसिलो हलियो हो इंतिख़ाब, हुन में सावण जा जेके ख़त आहिनि से सावणे में ई मिलिया आहिनि, पर लेट मिलिया आहिनि। यानी लेट छो मिलिया आहिनि, जॾहिं मूंखे ख़त मिलंदा विया ऐं रखंदी वियसि कुझु महिरबाननि असांखे सही लफ़्ज़ लिखियो हो। इन में टंडे ग़ुलाम अली का मोहम्मद बख़्श लुंड जो ख़त बि असांखे मिलियो। ॻोठ मलिक शाह नवाज़ लॻ कोटड़ी खां त तव्हांजो तारुफ़ कोन पहुतो, इन करे तव्हांजो बि ख़त जेको आहे सो हिन में शामिलु थियो। हीअ पांधी ख़ान ख़ासि ख़ैली दरगाह खां लिखियो आहे। अली शाह ॻोठ पेरन लॻारी मातली खां तव्हां मथां सावण लफ़्ज़ जेको आहे सो मुंतख़िब करे मोकिलियो हुयो। ऐं लफ़्ज़ मंठार जो बि ख़त मिलियो अथव जेको असांजो गुज़िरियल हफ़्ते हलियो हो लफ़्ज़, उहो आहे मोहम्मद ॻोठ जमीलाबाद खां मोहम्मद बिरोही ऐं निसार अहमद बिरोही। ऐं नौशर फ़रोज़ खां मीर हसन महर, आजिज़ गुल हसन महर, फ़ैरोज़ गुल महर, आजिज़ खोखर ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा महर जो बि ख़त मिलियो। ऐं इन खां अलावा असांखे ख़ैरपुर नाथन शाह खां जमादार कमरदीन लांडर ऐं शाह नवाज़ लांडर जो बि सावण जे हवाले सां ख़त मिलियो। ॻोठ हाजी खंडो मरी काठड़ी खां हाजी अलहवरायो मरी। छो त अञा मूंखां सवाल थियनि था त अॼु असां ख़त लिखिया सही अखर मुंतख़िब कयो हो, चूंडियो हो, तव्हां असांखे शामिलु कोन कयो। फुलजी विलेज खां दातल ख़ान चन्ना, ज़ीशान अली चन्ना, रिज़वान अहमद चन्ना जो बि ख़त मिलियो। ॻोठ फ़क़ीर खोड़ सारा दोस्त शहर ढिलियार खां मोहम्मद नवाज़ पोस्तार बि सावण लफ़्ज़ मुंतख़िब करे असांखे ख़त लिखियो। ॻोठ आलम ख़ान जरवार काठड़ी खां वफ़ा इमामुद्दीन जरवार ऐं रियाज़ हुसैन जरवार जो ख़त मिलियो। ॻोठ सैफुल ख़ान छुटो खां शाद अब्दुल शकूर छुटे जो बि असांखे ख़त मिलियो। ऐं ॻोठ जम्मू ख़ासि खेली लॻ राज़ी शाह लकियारी खां हाजी ख़ान ख़ासि खेली ऐं हिननि जे साथियुनि जो बि ख़त मिलियो। फ़क़ीर ग्रुप शहर चंबड़ जे ॻोठ खां मोहम्मद उन्नड़ खां मोहम्मद याकूब उन्नड़ ऐं मोहम्मद बिलावल उन्नड़ ऐं हिननि जे साथियुनि जो ख़त मिलियो। ॻोठ मोहम्मद उस्मान थेबे लॻ जुडे खां ग़ुलाम अली थेबो ऐं लियाकत अली थेबो ऐं मुदसिर अली थेबे जो बि ख़त मिलियो आहे। जुडे में ई असांजो भाउ अली हसन ख़ासि खेली बि प्रोग्राम ॿुधे पियो, पसंदि पियो करे, तव्हांजी अदा और महिरबानी। खानपुर जुने जो खां मोहम्मद ख़ान बिरोही ऐं वफ़ा अली अकबर ख़ासि ख़ैली के ऐं ख़ैरपुर नाथन शाह खां जावेद बख़्श बिरोही ऐं राजा बख़्शल राही। ही उहे ख़त हुआ जंहिंमें लफ़्ज़ लिखियलु हो सावण, ऐं इहे मूंखे पोइ मिलिया हुआ। मूं चयो हिननि महिरबाननि खे आउं अॼोके प्रोग्राम में शामिलु कंदसि। हिकिड़ो ॿियो गीत था ॿुधूं, तव्हांजा नाला बि लिखियलु आहिनि मूं वटि ऐं अञा ख़त बि आहिनि ऐं मथां कुझु ॻाल्हियूं बि करणियूं आहिनि। खातिर जला तुझे पारा हर अंधेरे समा उलझा अटकाओ
तू न जागी त सजी रात जलाए जागा काश मां चंद हो जा प्यार मातों के परे खाई निभाती पाया प्यार मातों के परे खाई निभाती पाया रात जो पोए पहर तू ही जीवारन मिला रात जो पोए पहर तू ही जीवारन मिला शाम जो तू ही जई चेहरे मां अखियों महते उठो पंहिंजे सूरज के पसण लाए मां बन बन भटका काश मां चंद हो जा काश मां चंद हो जा तुझे अंगण पे उभरा काश मां चंद हो जा तुझे अंगण पे उभरा निंद में किया थी लगी टिक बधी ॾिसंदो रहा काश मां चंद हो जा जीव मुर्शद जान आहे त जहान आहे ज़िंदगी कुदरत जे तरफ़ करियो इंशाअल्लाह मायूसी ऐं बेचैन ज़िंदगी दवाखानो अल्लाह जे फज़ल सां जेको बि ईंदो आहे चेल्ह जो सूर अड़कोल निसा लंगरी जो सूर फालिज ॾकणी रेशा ब्लड जो न लॻण खाधे जो हज़म न थियण मैदे जो अल्सर सीने में जलन खटियूं ॾाकारूं अचण वात मां बदबू ख़ात्मो सॼी ज़िंदगीअ जे लाइ निजात हासिल करियो ऑपरेशन खां पहिरीं हिकु दफ़ो ज़रूर राब्तो करियो चयो वञे थो त दम साह सां गॾु हक बाहू दवाखाने ते अचो ऐं ख़ालिस जड़ी बूटिन मां तैयार कयल कोर्स जे इस्तेमाल सां बवासीर मां हमेशा जे लाइ छुटकारो हासिल करियो ऑपरेशन खां पहिरीं हिकु दफ़ो दवाखाने जा हकीम चवनि था त दम इलाज कर साह जी तकलीफ़ बलगम घणो अचण पुराणी खंघ साह खणण में मुंझ फिफड़नि जी कमज़ोरी खां अलावा जेकी बि दम जी बीमारियुनि जो सूर अड़कुल निसा कमकार खां परे थी वञे थो अलहमदुलिल्लाह पठ जी कमज़ोरी मैदे जो सही कम न करण उञ घणी लॻण हथ ऐं पेरनि जी तिरियुनि जो सड़ण जिस्म ॾींहुं ब ॾींहुं कमज़ोर थी हॾियुनि जे पिंजरे जी शिकिल अख्तियार करण या थोल थी वञण करे हाई ब्लड प्रेशर ऐं हार्ट अटैक जा चांस वधण शामिल आहिनि शुगर जे मुकमल इलाज जे लाइ देसी तरीक़ो अख्तियार करियो ऐं मुकमल शफ़ा हासिल करियो इलाज ऐं मशवरे जे लाइ अॼु ई हक बाहू दवाखाने ते अचो ऐं मुकमल कोर्स जे इस्तेमाल सां शफ़ा हासिल करियो एड्रेस हक बाहू दवाखानो बिल मुकाबिल हालानाका स्टॉप हैदराबाद राब्ते जे लाइ मोबाइल नंबर 301 422 23 बे औलादी अॼु जे दौर जो अहम मसलो आहे केरु चाहींदो त संदसि अङण ते सां तव्हां औलाद जहिड़ी नेमत जे क़ाबिल थी सघो था हकीम साहब सिर्फ़ ऐं सिर्फ़ हालानाका स्टॉप बि इलाज या नुमाइंदो न आहे हकीम साहब सिर्फ़ ऐं सिर्फ़ हालानाका स्टॉप जे साम्हूं हक बाहू दवाखाना ते मरीज़नि जो चेकअप ऐं मुआइनो कंदा आहिनि मदद इलाज हक बाहू दवाखाने जो दुआ अव्हां जी असांजे गुज़िरियल हफ़्ते जे विनर भाउ नूर मोहम्मद सोलंकी जो तारुफ़ मिलियल आहे हुनखे शामिल था करे वठूं तारुफ़ लिखियो अथनि त नालो नूर मोहम्मद वेठल ॻोठ ढिंगाण बुरगुड़ी तालको कोट ग़ुलाम मोहम्मद जो आहे मीरपुर ख़ासि तालीम लिखी अथनि त 6 क्लास पास उमिरि 65 साल ऐं
पोइ कोट ग़ुलाम मोहम्मद जो आहे मीरपुर ख़ासि। तइलीम लिखी अथनि त 6 क्लास पास, उमिरि 65 साल ऐं पेशो हेयर कटिंग यानी दुकानदारी। जॾहिं अञा बि ख़ुशी में इज़ाफ़ो थियो जॾहिं अदीशा गुप्ता रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी पूरी ॾिनी। ऐं रेडियो पाकिस्तान तमामु घणो थोराइतो आहियां ऐं उन्हनि दोस्तनि जो बि निहायत थोराइतो आहियां जिन काल करे मुबारकूं ॾिनियूं। ऐं वधीक लिखनि त मूं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी नशरियात 1971 खां ॿुधणु शुरू कई। उन वक़्तु लोचिन से लहन खां अॻे प्रोग्राम असांजो सवाल अव्हांजो जवाबु, कड़ो मंझि कड़े, महिनत कशों के लिए ऐं फ़ौजी ॿारनि लाइ प्रोग्राम पेश कयो वेंदो हुओ जेको असां शौक़ सां ॿुधंदा हुआसीं। इन सां गॾोगॾु ग़ैर मुल्की रेडियो ते बि असां ख़त लिखंदा हुआसीं ऐं नशरियात ॿुधंदा हुआसीं। पसंदि जो किताबु लिखियो अथनि क़ुरान पाक, पसंदि जी हस्ती नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं वालदैन। पसंदि जो शाइर लिखियो अथनि हज़रत शाह अब्दुल लतीफ़ पिटाई ऐं पसंदि जो फ़नकार मोहम्मद इब्राहिम ऐं मोहम्मद यूसुफ ऐं रूना लैला जो नालो लिखियो अथनि। पसंदि जा प्रोड्यूसर मेज़बान भेण शगुफ्ता ख़ालिक, मीर मोहम्मद लंजार, अब्दुल मजीद मुगैरी, सनाउल्लाह विस्तड़ो, ज़ुल्फ़कार हीसपाणी ऐं फैज़ खोसो। पसंदि जा प्रोग्राम इंतिखाब, लोचिन से लहन, पुछन से पसंद, ख्वाब नगर मां ऐं सिंध सुराण, धरती सारो धन ऐं अवां जो ख़त पहुतो। एड्रेस लिखी अथनि जेकॾहिं हिननि सां केरु कलमी दोस्ती करणु चाहे त पोस्ट ऑफिस टिंगाण बुरगड़ी, तलको कोट ग़ुलाम मोहम्मद, ज़िलो मीरपुर ख़ासि। ऐं पैगाम वादा तव्हांजो तमामु सुठो आहे। जॾहिं इंसानु खिलंदो हिन दुनिया में, जॾहिं रोईंदो हिन दुनिया में अचे थो त हुनखे हितां खिली वञणु घुरिजे, छो त अॻियां जेको माण्हू हिन दुनिया में पोखींदो उहो ई अॻियां हुनखे मिलंदो। इन लाइ तव्हांजो पैगाम मूं पढ़ी ॿुधायो आहे त बिल्कुलु तव्हां सही चयो आहे। रोईंदो दुनिया में अचणु ऐं पोइ वरी जे हुन दुनिया में अॻे जान जे लाइ माण्हू खे पंहिंजे कुझु न कुझु ज़रूरु ठाहिणु घुरिजे। कुझु महिरबान आहिनि जंहिंजा नाला मूं वटि मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि शामिलु कंदा था वञूं। तव्हांजो तारुफ़ असां पेश कयो। ऐं साॻे परे खां असांखे मोहम्मद सुमार अली मेमून ऐं बेबी सावेरा जो बि ख़त मिलियो जेको असां शामिलु कयो। ॻोठ वरियाम ख़ान कलोई खां अली गुल ख़ान कलोई, बेबी बख़्तावर कलोई ऐं गुलज़ार ख़ान कलोई। तव्हांजा ॿ ख़त असांखे मिलिया। प्रोग्राम ॿुधो था, पसंदि कयो था, इन लाइ असीं अव्हांजा थोराइता आहियूं। बाक़ी नाला खोड़ सारा आहिनि। गानो हिकिड़ो ॿुधंदासीं। गानो छो त थोरी देरि थी वई आहे त गानो ज़रूरु ॿुधणु घुरिजे। पर हिकिड़ो ख़त एम इब्राहिम राजड़ जो ॻोठ खंबरे खां हिन लिखियो आहे त झलक पहिरीं मुद्राए छॾींदा कयो, छो त झलक जेका लाइट त को भरोसो कोन्हे, इन करे असां झलक नोट करे वठूं। अदा जीअं त मूं ॿुधायो त अॼोके प्रोग्राम में झलक नशर न थींदी। हाणे इनशाला अगस्त खां पोइ इहो सिलसिलो इंतिखाब वरी ॿीहर ॿुधी सघंदा। बाक़ी गीत तव्हांखे ॿुधायूं था। मुंहिंजा हाकुम ज़ादा पन्ना बनाओ, मुंहिंजा हाकुम ज़ादा
बिना बिना निंद ना है नैनन के गड़े दिड़े पन्ना बनाओ सनी दरी गड़े दिड़े पन्ना बन हो निंद ना है नैनन कुदसन मेहरबान जे केरम वक्त प्रोग्राम बुधन पे उन्हनि खे शामिल कंदा तालू जोहर जमाली में नाज़ लंगर खान जमाली अब्दुल कादिर जमाली मोहम्मद हाशिम जमाली ऐं महताब जमाली असांजे प्रोग्राम खे ॿुधनि पिया पसंदि पिया कनि पुनू खान पवर खां रुस्तम पवर चवनि था दी आऊं बि प्रोग्राम ॿुधां पियो बिल्कुलु अदा तव्हां ॿुधो पिया मूंखे ख़बर आहे तव्हांजी महिरबानी ऐं उनरपुर खां फोटो खोसो अली मुराद अजरक वारो असांजो प्रोग्राम ॿुधे पियो कनीज़ फातिमा अबिया ऐं बेबी बेनज़ीर सां गॾु तव्हांजी बदा महिरबानी हाजी सुल्तान लुंड खां प्यार अली लुंड चए थो आऊं बि तव्हांजो प्रोग्राम ॿुधी रहियो आहियां ऐं मसू बोज़दार खां अब्दुल सलाम बोज़दार त हूअं ई असांजो प्रोग्राम ॿुधंदा आहिनि ऐं हुन में हिसो बि वठंदा आहिनि तव्हांजी बदा तमामु घणी महिरबानी ऐं कुझु नाला असांखे ड्यूटी रूम मां मिलिया आहिनि उन्हनि खे बि शामिल कंदा था हलूं बदीन खां एम रफ़ीक मला साइमा नासमला बेबी फिज़ा ऐं फरज़ाना मला शहर पाटोयूं खां असांखे नालो मिलियो आहे हनीफ़ मरी ऐं वफ़ा मलूक मरी ऐं मोहम्मद हसन मरी तव्हांजी बि तमामु घणी महिरबानी दुरे जी बलोचिस्तान खां वफ़ा जंजार छुटो ऐं मोहम्मद ईसा छुटो ऐं दुरे जी बलोचिस्तान खां ई असांखे मोहम्मद यामीन छुटो बि यादि करे रहिया आहिनि प्रोग्राम ॿुधनि पिया चवनि था दी असां जो प्रोग्राम ॿुधंदा आहियूं ऐं इलाही असांजा महिरबानी जेके आहिनि से दुरे जी बलोचिस्तान खां प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि ॻोठा हाजी आचार लुंड खां अब्दुल रशीद बलोच ऐं रफ़ीक अहमद बलोच ऐं हीअ आहे अरिड़हं मेल खां इहो नालो मुंहिंजी सम्झ खां थोरो मथे आहे ऐं चाहींदसि त ॿिए दफ़ा तव्हां जेकॾहिं पंहिंजो नालो नोट करायो त थी सघे थो ऐं सही पढ़ी सघां ॻोठ हाजी फिरोज़ ख़ान मरी खां असांखे मुनवर मरी जो ऐं ज़ोएब अली मरी जो बि ड्यूटी रूम में फ़ोन मिलियो ऐं खंड झंग खां गुल हसन छुटो वफ़ा रायब अली छुटो ॻोठ मौला बख़्श चांडियो खां बहाउद्दीन चांडियो ऐं अब्दुल गफ़ार राजपूत ऐं हाफ़िज़ अब्दुल सत्तार खां जो बि असांखे टेलीफोन करे हिन नालो लिखायो आहे शहर सनका लखा ॾिनो कोसो ऐं पिपरी कराची खां मुश्ताक जतोई बाक़ी मुंड जमड़ाऊ खां मोहम्मद छुटल एबू पोटो वली मोहम्मद एबू पोटो ऐं उस्ताद दुर मोहम्मद शर तव्हांजी तमामु घणी महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिल थिया टंडो अलहयार खां असांखे बशीर गुल सुमरो सिकंदर अली सुमरो ऐं वफ़ा अब्दुल्ला जरवार बि प्रोग्राम में ख़त लिखी शामिल थिया आहिनि प्रोग्राम में सिलसिलो बहितर अंदाज़ में हले थो नग़मे जी झलक शुरू में ॿुधाए छॾियो असांखे मीर अलहयार ख़ान टालपुर गुट मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर खां पिया चवनि पर अदा ऐं झलक जी इन करे ॻाल्हि अॼु न करे सघंदसि त अॼु अवां का बि झलक न ॿुधी सघंदा इनशाला अगस्त महीने खां पोइ इहे साॻियूं जेके झलक आहे ज़रूरु असां ॿुधाईंदासीं
हिकु मास्तर रब ॾिनो समूह रशीद अहमद समूह हिन जे साथियुनि जा असांखे 2 कार्ड मिलिया आहिनि हिननि बि प्रोग्राम खे पसंदि कयो आहे लिखनि था प्रोग्राम में तव्हां गीत इलाही हलाईंदा कयो कलाम इलाही हलाईंदा कयो इंशाल्लाह दा हाणे अवां कलाम ज़रूरु ॿुधी सघंदा भाई ख़ान टालपुर हाकिम नवाज़ टालपुर शहर झुटे खां प्रोग्राम में शामिल थिया आहिनि तव्हांजी बदा तमामु घणी महिरबानी ॻोठ गुल हसन ईसपाणी खां फ़कीर नज़र अली नाज़ ईसपाणी मोहम्मद अवैस ईसपाणी हिननि जे साथियुनि जो बि ख़त मिलियो आहे ऐं जेकॾहिं ज़िक्र कंदासीं सीनियर रेलवे जमादार जो त हुनजो ख़त मूं शामिल कयो हो मोहम्मद यूसुफ ज़रदारी जो तव्हांजो अदा ख़त शामिल थी वियो ऐं कोठड़ी वारे मोहम्मद ख़ान चांडियो तव्हांजो बि ख़त असां पहिरीं शामिल करे चुका आहियूं बाक़ी ख़ामोश ख़लील रहमान शहर बलोच बि असांजो प्रोग्राम ॿुधे पियो त तव्हांजी महिरबानी नाज़िम अली शहर तव्हां बि प्रोग्राम ॿुधो पिया तव्हांजा बि असीं थोराइता आहियूं गोलारची में ग़ुलाम रसूल नवाणी चए थो दी ऐं प्रोग्राम ॿुधां पियो मूंखे बि शामिल कयो बिल्कुलु अदा तव्हां बि शामिल आहियो अॼोके प्रोग्राम में जीअं त मूं पहिरीं अव्हांखे अर्ज़ु कयो त सिलसिलो जेको आहे हाणे इनशाला अगस्त खां पोइ हलाईंदासीं बाक़ी कलाम जेके आहिनि से अव्हांखे सुञाणो करिजे थो ठीक 2 वॻे वारे